जी नाज़रीन हज़रान नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां रतودीरो खां इरफान हैदर अब्बासी जी रिपोर्ट ॾींदा रहंदा। रतودीरो लॻे ॻोठ जान मोहम्मद مرکياڻي में امام حسين السلام समेत ڪربلا जे शहीदन जी यादि में امام بارگاہ में عزاداري مجلس अज़ा برپا कई वई, जिते عالمي शहरत याफته नोहه خوان सैयद فرحان عليه वारिस मजलिस अज़ा पढ़ी ऐं ڪربلا जो वाक़िउ बयानु कयो त हर तरफ़ याहसين जूं सदाऊं गूंजी उथियूं, जिते मौजूदु अज़ादारनि लुड़कनि सां ڪربلا जे शहीदन खे भेटा पेश कई, जंहिं त فرحان عليه वारिस नोहه ख़्वानी कई, जंहिं दौरान मौजूदु हज़ारनि जी तादाद में अज़ादारनि मातम अज़ादारी कई। मजलिस में जाफरी आलाइन ज़िले लाड़काने जे सदर ज़वार सैयद शाहिद हुसैन शाह सोबदार खान जलबाणी ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। उन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया, जॾहिं त न्याज़ नगर पिणु तक़सीम कयो वियो। खुदा का लाख लाख शुक्र है कि अल्लाह ने हमें उस घराने में पैदा किया कि जहाँ हम सजदा करते हैं, नमाज पढ़ते हैं, रोजा रखते हैं, तो सबसे पहले मोहम्मद वाले मोहम्मद की मार्फत अपने दिल में लेकर है ना। तो फिर सुनिए, जिसे अली